तंगवानी में आतिफ हुसैन बिजाणी की रिपोर्ट मूजिब तंगवानी के डेरा सरकी पुलिस थाने की हद में वधंदड़ बदमनी 20 ॾींहं अॻु ॻोठाणे इमदाद बिजराणी का मोटरसाइकिल फरवा के खिलाफ़ बिजाणी बिरादरी के मीर बिजाणी नजीबुल्ला इमरान अली बिजाणी ॿियनि जी अॻुवाणी में एहतजाज किया वियो। डंडा बरदार मुज़ाहिरीन पारां एहतजाज कंदे ठुल कंदकोट इंड सावे ब्लॉक करे छॾियो। एहतजाज सबबि ठुल कंदकोट तरफ़ ईंदड़ वींदड़ गाॾियूं कतारनि जी सूरत में भेजी वयूं। मुज़ाहिरीन चयो त चोरी खुर धाड़नि जूं वारदातूं रोज़ मामूल बणियल आहिनि। पुलिस ॾोहारनि आॾो बेवस ऐं ख़ामोश तमाशे बणियल आहे। मुज़ाहिरीन पुलिस जे आला अख़्तियारनि खां घुर कई त फुरथियल मोटरसाइकिल ऐं ॿियो सामान वापसि कराए ॻोठाणनि खे तहफ़ुज़ ऐं इंसाफ़ फ़राहम कयो वञे। हर वक़्तु करण लाइ ॾिसंदा रहो TT न्यूज़ तंगवानी। उस्ताद